नौशर फिरोज का खबर शामिल की पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो की रिपोर्ट मुताबिक कंडियारो में जीए सिंध महाज पारा ज़िले नौशर फिरोज के मुख्तलिफ शहरन में क़ौमी कारकुनन मथा कूड़ा केस दाख़िल थियण खिलाफ़ टाउन कमेटी कंडियारो का प्रेस क्लब कंडियारो ताईं हथन में प्लेकार्ड और गाढ़ा झंडा खणी SSP नौशर फिरोज हटायो नौशर फिरोज ज़िलो बचायो जा नारा हणंदे अगवानन इरफान डायरी, दानिश कलेरी, शिराज आगरू, तारिक मल्ला, सलीम आगरू, वकार गांगरो, अज़हर गांगरो ऐं ॿियनि चयो त जिस्म जी 28 मई ते बोगस आदमशुमारी बाबति पुरअमन हड़ताल जे ॾोह में कंडियारो ऐं मोरो जे क़ौमी कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे घरनि ते चढ़ायूं करे चादर चौदीवारी जो तक़दुस पैमाल करे क़ौमी कारकुननि खे ख़ौफ़ज़दा करण वारे अमल जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि चयो त असां पुरअमन हड़ताल करण जे ॾोह में असां ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। कूड़ा केस ख़त्म न किया विया त एहतजाज जे वसीक़ अदासीं। असीं GM सैद जा कारकुन आहियूं। असांजो रहबर पुरअमन हुयो ऐं असांखे रियासत कमज़ोर करणु चाहे थी। असांजे मुफ़क्किर आज़म साईं GM सैद जेल क़बूलियो, साम्राज अॻियां न झुकियो। असां उन अज़ीम लीडर जा पोइ लॻा आहियूं। असां पंहिंजी धरतीअ लाइ सिर ते कफ़न ॿधी निकिरंदा आहियूं। असां सिंधी क़ौम खे अपील था करियूं त सिंध जी ख़ुशहाली सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु GM सैद जे फ़िक्र में आहिनि। GM सैयद